बे पासे ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। आसिफ अली ज़रदारी पारां पंहिंजी न्याणी आसिफा भुट्टो ज़रदारी खे सियासत में आणण जो ऐलान कयो वियो आहे। ईंदड़ चूंडनि में आसिफा भुट्टो ज़रदारी पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तां चूंड विढ़ंदी। आसिफ अली ज़रदारी जो इहो चवणु आहे, असां अहम ख़बर आहे शेयर कयूं पिया। आसिफ अली ज़रदारी पारां पंहिंजी न्याणी आसिफा भुट्टो ज़रदारी खे सियासत में आणण जो ऐलान कयो आहे। ईंदड़ चूंडनि में आसिफा भुट्टो ज़रदारी पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तां चूंड विढ़ंदी। इहा अहम ख़बर असां शेयर कयूं पिया। पीपल्स पार्टी जे को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी पारां पंहिंजी न्याणी आसिफा भुट्टो ज़रदारी खे सियासत में आणण जो ऐलान कयो वियो आहे। ईंदड़ चूंडनि में आसिफा भुट्टो ज़रदारी पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तां चूंड विढ़ंदी। पीपल्स पार्टी के शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी पारां पंहिंजी न्याणी आसिफा भुट्टो ज़रदारी के सियासत में आणण जो ऐलान कयो आहे। ईंदड़ चूंडनि में आसिफा भुट्टो ज़रदारी पीपल्स पार्टी के प्लेटफॉर्म तां चूंड विढ़ंदी। आसिफ अली ज़रदारी जो इहो चवणु आहे, इमरान ख़ान हाणे कुझु बि नथो करे सघे, बेतमादी रिथ हर सूरत में कामयाब थींदी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो इहो चवणु आहे। इहा अहम ख़बर आहे, हिकु भेरो ॿीहर असां शेयर कयूं पिया। आसिफ अली ज़रदारी पारां पंहिंजी न्याणी आसिफा भुट्टो ज़रदारी के सियासत में आणण जो ऐलान कयो वियो आहे। पीपल्स पार्टी के शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त इमरान ख़ान हाणे कुझु बि नथो करे सघे, बेतमादी रिथ हर सूरत में कामयाब थींदी। अॻूणे सदर जो इहो चवणु आहे। अहम ख़बर असां शेयर कयूं पिया। आसिफ अली ज़रदारी पारां पंहिंजी न्याणी आसिफा भुट्टो ज़रदारी के सियासत में आणण जो ऐलान कयो वियो आहे। ईंदड़ चूंडनि में आसिफा भुट्टो ज़रदारी पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तां चूंड विढ़ंदी।